वालेकुम सलाम मासी नूरा खुश आहियां तबियत सही आहे अॼु कीअं अचण थियो आहे भला छो अम्मा तोखे मां सेखारियो जो फितरो कढणु विसरी वियो थी वरी अबो घणो मुलान थियो थी 200 रुपया हिकु माण्हू जो 5 माण्हुनि जो घणनि जो हिकु माण्हू जो घणा भाती हो एॾा हरी खाधो थियो 5 भाती अच्छा माशाअल्लाह माशाअल्लाह इहो सोलो हिसाब थी 200 घणा ॿुधायो थी हिकु माण्हू जा नी मौली साहब घणा ॿुधायो आहे 200 हिकिड़े माण्हूअ जा ऐं घणा भाती हो हाणे तोखे मां ॿुधायो मासी तव्हांखे मां ॿुधायो पहिरियों बि त जॾहिं बि तव्हांखे हिक जी रक़म मालूम हुजे वधीक रक़म मालूम करणी हुजे त छा कबो आहे ज़रब कबो आहे यादि अची वई न मासी हा मासी ज़रब कबो आहे हाणे हिक जी रक़म घणी आहे 200 रुपया हाणे घणा भाती ॿुधाए 5 हाणे छा कंदी 5 सां ज़रब कंदी पाण करे अॼु तूं करे ॾेखार मासी हली हली शाबाश मासी अॼु 5 सां करे ॾेखार छा कंदी 5 सां शाबाश मासी हाँ मासी हाणे छा कंदी 5 खे बुड़ी छा कंदी हाँ हाँ 5 खे बुड़ी कई वरी बुड़ी सागी 5 ॾूं 10 शाबाश मासी घणो जवाब आयो माशाअल्लाह मासी तू सिखी वई है वाह मासी सिखी वई माना मासी माना तो क्यों 5 भाती आयो तो 1000 भी तां फितरो थींदो रमजान शरीफ जो ऐं तांखे ॿियो के हिसाब सां कना है के ॿिए जो अच्छा मासी रज़िया खाला भी तांखे ॾसियो हुयो उन जो घणो हिसाब आहे फितरो तो एक सागो ही हुंदो न कंहिंजो बि हुजे सागो ही फितरो 200 रुपया घणा भाती आहिनि 6 भाती आहिनि त पोइ हे बि सागो ही थींदो हिक जी रक़म मालूम आहे 200 ऐं 6 जी मालूम कंदासीं छा कंदासीं कहिड़ो हिसाब कंदासीं ज़रब कंदासीं 6 सां हिनखे 6 सां छा कंदासीं ज़रब कंदासीं हाणे 6 जो कुड़ो ॿुड़ीअ ते पढ़ंदासीं ज़रब में कंहिं बि अंग खे ज़रब कंदासीं ॿुड़ीअ सां छा थी वेंदो आहे मासी ॿुड़ी थी वेंदो आहे त भई ॿुड़ी साॻी वरी 6 खे ॿुड़ीअ सां ज़रब कंदासीं छा थींदो वरी ॿुड़ी थी वेंदो वरी 6 खे 2 सां ज़रब ॾींदासीं 2 छका हाणे कुड़ा यादि थी विया न मासी ईअं मासी कुझु पढ़ंदी तो जवाब मिली वेंदो हे साईं जवाब अची वियो मासी रज़िया खाला जो उन्हनि जा भाती 6 घणा भाती आहिनि 6 भाती आहिनि त माना 1200 रुपया 1200 रुपया ॾींदा ऐं तव्हां ॾींदव 1000 रुपयो उहा ॾींदी 1200 रुपया कणक जे हिसाब सां ठीकु आहे न कणक जे हिसाब सां जेको अघु थो हले पियो उन हिसाब सां भई किशमिश जो रेट अलॻि थींदो ठीकु आहे न बादामनि जो रेट अलॻि थींदो कारकुन जो रेट अलॻि थींदो ठीकु आहे हाणे तूं मासी रज़िया खाला खे ॿुधाए पाण वञी करे फितरो खैर सां ॾे तूं ईद कर